संते हलिया आयासी हिकिड़ो त उस्ताद दिल जे पुरशोक दिला संते हलिया आयासी सिंध खे या ॿारनि हर जे मुआशिरे न्यापनि खे ते तालीम जी हलिया ज़रूरत आहे उन करे हू तालीम जो दिल किरदारु जे अदा कयो पुरशोक दिला संते हलिया ॿियो आयासी सूफ़ी आहे मीह ॿारनि जे न्यापनि ते सूफ़ी हलिया असुल में आयासी हिन सरज़मीन जो असां फ़लसफ़ो कंहिं आहे हुक्म सिंध ॾियो जो कंहिं शहंशाह जो सच पुछो त ऐं सरदार जंहिंमें बरादरी आहे जंहिंमें जंहिंमें रवादारी आहे अमुन आहे मां तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां ऐं असीं पंडाल में सम्झूं वेठल था सभिनी त महबूब माण्हुनि जो जिन पंहिंजो क़ीमती जो वक़्तु जेको ॾिनो आहे करेक्टर आहे जेका सिंध बची आहे हिन वक़्तु मज़हबी जुनून न आई आहे उहा सूफ़ीज़म जे करे ऐं अॼु जे ॾींहं ते आउं पैगाम थो ॾियां नवाब वलीमनि में क़त्ल आम थियो आहे हारनि खे मारियो वियो आहे ऐं उहे लाश जेके आहिनि रोड ते पिया आहिनि असीं उनजी मज़म्मत था कयूं ऐं अहिड़ा सभु फ़िरके परस्त जागीरदार या करप्ट टोला जेके आहिनि सिंध जे कल्चर सां मुताबिक़त नथा रखनि उन करे सिंध जो आवाम जेको आहे उहो सूफ़ीज़म जे रस्ते पंहिंजी तरक़ी कंदो ख़ुशहाल बि रहंदो।